जी मां मोरो वापडा ऑफिस ॿाहिरां मौजूदु आहियां जिथे पाकिस्तान पीपल पार्टी सियासी समाजी शहरी ऐं ॻोठाणनि एतिरा धरणो आयो आहे। अचो त वधीक हुन खां वीचार वंडियूं। असांजी सिहड़ सर्कल जिथे सिर्फ़ अधु कलाक लाइट अचे थी पर उते बिल जेके फुल पिया अचनि। मुतालबो इहो आहे त हिते 10 कलाक ऑफिशियली लोड शेडिंग इन्हनि अनाउंस कई आहे, जेका शहरी इलाइक़नि में 14 कलाक लोड शेडिंग थिए पई। असां चवंदा आहियूं लोड शेडिंग जो आज़ार ख़तमु कयो वञे। 2006 खां वठी असांजी लेन कटी वई आहे, उन खां पोइ तक़रीबन हर महीने 10,000 बिल अचे थो। इसको वापडा जो बदमाशूं जेको आहे सो तमामु वधंदियूं वयूं आहिनि ऐं उन सां अलावा जेको वापडा जो जेके नाइंसाफ़ आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु अॼु असां हिते पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां एहतिजाज ते वेठा आहियूं। लाइट बिल्कुलु न आहे असांजे यूसी साजापुर यूसी डेपार जा यूको सताबुआ अने आवाम में तमामु तकलीफ़ में आहियूं। असां सां जेके नाजाइज़ वापडा जूं थी रहियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु असां रोडनि ते निकिरी आया आहियूं ऐं अॼु असांजो हीउ धरणो इंशाअल्लाह हीउ असांजो धरणो कामयाबु थींदो। कैमरामैन सुहेल सां गॾु सरमद रज़ा मस्तोई, सिंधी न्यूज़ मोरो।